क्वार्टर खाली कयो क्वार्टर हाँ सॼी दुनिया वेठे उन्हनि खे कोन था फेरो ॾियूं असांजे मथां बीठा आहिनि असां ग़रीब माण्हू मज़दूर माण्हू असांजा बच्चा वीचारा मुड़ुसु मुंहिंजो जेको हो सो वीचारो रेलवे में हो उहो गुज़ारे वियो हाणे पेंशड़ी मिले थी हाणे उन मां छा थींदो तव्हां खणी पाण ॿुधायो हाँ बेवाही औरत जा त केॾां वञा बचा वठी गाड़ी मजूरी पिया करूं तो गाड़ी मजूरी कंदो आहियूं उन पंहिंजो पेट पारींदा आहियूं जे 7,000 10,000 रुपया किरायो आहे जे असींखे ही हितां कढंदा त किथां भरींदासीं मजूरी मां हाँ 500,000 रुपये मां 4 ॿार आहिनि मुंहिंजा ईअं सभिनि भाइरनि जा ॿार आहिनि नंढड़ा नंढड़ा ही त चवंदा बसि हितां ख़ाली करे निकिरियो वञी मसवाड़ पुछा करियो 10,000 रुपया ज़ुल्म त असां न थियो आहे न कंहिंखे ड्यूटी मिली न छा असांजा वॾड़ा आहिनि रेलवे में मरी विया वरी चवंदा तव्हां हेतिरे टाइम खां वेठा जो आहियो उहो बि किरायो तव्हां ते लॻंदो तव्हां हेतिरो टाइम खां त बाबा ड्यूटियूं बि त कयूं असांजे वॾनि मुंहिंजे ॾाॾे ड्यूटी कई उहो हिते मरी वियो मुंहिंजे वाले साहब ड्यूटी कई उहो रेलवे में हो मुंहिंजी फुफी जो घर वारो उहो रेलवे में हो मुंहिंजो चाचो ॿियो उहो रेलवे में हाणे घणा माण्हू 4 माण्हू असांजा रेलवे में हुआ हाणे उन जगह ते हिकिड़े माण्हू खे बि ड्यूटी कोन्हे मिली तव्हां पाण ॿुधायो हिकिड़े माण्हू खे चलो नौकरी मिली वञे असीं छॾे हलिया वञूं भला असांजो ॿियो त कोई आहे कोन कुझु जे हुजे त असां हलिया वञूं ग़रीब माण्हू किरायो बि नथा भरे सघूं मसइलो इहो आहे पर अफ़सोस आहे मूंखे चवणो पए थो असांजा ग़रीब मिसकिन माण्हू जिन जा वॾा जेके हिते ड्यूटियूं कंदा हुआ ऐं पंहिंजी ज़िंदगी उन्हनि सॼी रेलवे खे ॾेई ॾेई माना ॾाढो पे ऐं सन कोटा उन्हनि कोन मिली पर हिकड़ी छित मिलियल आहे सो बि चवंदा ख़ाली करे हितां हलिया वञो लॾे वञो ऐं हिन गुरबत में जेको तगारी मज़दूरी करे थो उहो 10,000 रुपया किरायो किथां आणींदो पंहिंजे बचनि जी परवरिश कीअं कंदो ऐं जेका माना कीअं पंहिंजे घर खे हलाईंदो कीअं ॿारनि खे पढ़ाईंदो ही चरबड़ नगरी आहे असांजे माण्हुनि खे हक़ त नथो मिले बाक़ी बेकर कयो पियो वञे तव्हांजी रेलवे स्टेशन में ड्यूटियूं कंदड़ माण्हुनि खे तव्हांजा घर ख़ाली पिया करायो अफ़सोस आहे इहो आहे त रोज़ रोज़ बीठा आहिनि मथां क्वार्टर खाली कयो क्वार्टर हाँ सॼी दुनिया वेठे उन्हनि खे कोन था फेरो ॾियूं असांजे मथां बीठा आहिनि असां ग़रीब माण्हू मज़दूर माण्हू असांजा बच्चा वीचारा मुड़ुसु मुंहिंजो जेको हो सो वीचारो रेलवे में हो उहो गुज़ारे वियो हाणे पेंशड़ी मिले थी हाणे उन मां छा थींदो तव्हां खणी पाण ॿुधायो हाँ बेवाही औरत जा त केॾां वञा बचा वठी हा रेलवे में हाँ उनखे क्वार्टर कोन्हे जीअं ॾिसी हीअ घिटी आहे विच में इन में ठहियल मुंहिंजे सहुरे ठाराई हुई उन में असीं वेठा आहियूं हाँ क्वार्टर वाटर कोन्हे माना हीअ जीअं घिटियूं आहिनि उन में मुंहिंजे सहुरे ठाराई हुई हाँ उहो पोड़ो त वीचारो गुज़ारे पोइ हिन जा बच्चा वेठा आहिनि असीं वेठा असांखे बसि इहो चई विया त रोज़ रोज़ खाली कयो नोटिस ॾेई वेंदा आहिनि केॾी केॾी महिल ईंदा आहिनि पर हाणे पुॼत असां ग़रीबनि वटि आहे कोन को इन करे हाणे वेठा आहियूं मजबूरी में हींअर केरु कोन्हे मुंहिंजो सहुरो हो मुंहिंजो मुड़ुसु हो हाँ पुटु मुंहिंजे वीचारे खे ड्यूटी मिली कान का आहे वाढो पर उनखे कोन कयूं जे थोरो मिड़ई खासो हाणे थी विया आहिनि त उनखे कोन थींदी बाक़ी ॿिया वीचारा हाणे उहो वाढो आहे मज़ूरी कंदो आहे ॿिया वीचारा इहो गार्ड वार्ड हिन में अस्पताल में ड्यूटी कनि पिया ॿ 4 पुटड़ा आहिनि 4 इहे घर वारा भाती आहिनि हिननि जा बचड़ा आहिनि हा हिकिड़े ई घर में गॾु था रहूं असीं इहे ईंदा आहिनि चई वेंदा आहिनि ख़ाली कयो पर ख़ाली असां कोन कयूं आहिनि वेठा वाकई आहियूं असीं हींअर बि चई विया ख़ाली कयो हाँ ग़रीब माण्हू जो मीयोगी भरी बीठी आहिनि की बच्चा किथे असां रुलायूं वञी किथे वञी वेंदासीं असीं बसि इहा पुछा गुछा कयूं वरी पोइ हाणे अलाए ईंदा अलाए न ईंदा उहा ख़बर असांखे गुलाम शबीर गोपांग हा मुंहिंजी निणान वेठी आहे उनजो मुड़ुसु बि रेलवे में हो राज़ो उहो बि हिननि सां गॾु हूंदो मुंहिंजो सहुरो बि रेलवे में हो सरकारी ड्यूटियूं हुयूं उन्हनि जूं मुंहिंजो अहमद अली नालो आहे साईं पैदाइश हिते जी आहे रेलवे क्वार्टर में ॾाढो मुंहिंजो रेलवे में हो बाबा हो ऐं ड्यूटियूं बि असांखे कोन्हे मिलियूं ऐं जॾहिं बि माना हीअ आया आहिनि ईअं ई तंग कंदा आहिनि पैसा वठंदा आहिनि हर कंहिंखे तंग कंदा आहिनि भाउ पैसा ॾियो वरी पैसा वठी ॿियो वरी ऑफिसर गॾिजी ईंदो वरी उहो ई पैसा वठण वारो माण्हू गॾु हूंदो चवंदो कंहिं तव्हां खां वरिता आहिनि भाउ हिन वरिता आहिनि हू चवंदो मूं कॾहिं वरिता आहिनि मूं पैसा वरिता ई कोन्हे न असांखे सन कोटा मिली आहे न छा न ॾाॾे जी जॻह ते असां मां कंहिंखे खयो अथनि न भाउ खे खयो अथनि चाचे जी जॻह ते वालिद साहब ॾाढो असांजी पैदाइश ई हिन क्वार्टरनि जी आहे बसि इहो ई मसइलो हले पियो हर दफ़ा ईंदा आहिनि माण्हू वठी ब्लैकमेल करे सभिनी खां पैसा वठी हलिया वेंदा आहिनि वरी जॾहिं
खुटंदा अथनि पैसा वरी पुॼी वेंदा आहिनि। अच्छा पैसा तव्हां केरु थो घुर करे? पैसा बि हिननि जा ई रेलवे वारा ई घुरंदा आहिनि न, जेके ड्यूटी हींअर जेके आहिनि। हा सिद्दीक शाह हिकिड़ो आहे, उहो बि ब्लैकमेन कंदो आहे हिते अची, वालदा खां वठी आया आहिनि। असांखे त ख़बर कोन्हे, असीं रेलवे जो ई आहे, टंडे जो ई आहे पर असीं हूंदा कोन आहियूं घर। 2-3 दफ़ा माइन खां बि पैसा वठी विया आहिनि। असीं ईंदा आहियूं वरी असां चयो भाई छाजा बि पैसा तूं वठी, वरी फिरी वियो, चए मूं वरिता ई कोन्हे। ऐं खॾा ॾिसो, ही पाणी असीं पाण कढायूं, म्यूनसिपालिटी वारनि खे चऊं, हर शइ करियूं, कॉलोनियुनि मां पाणी वाटर सप्लाई जूं लाइनूं पियूं अचनि, हर शइ असीं पंहिंजी सहूलियत पाण कढी करे वेठा आहियूं। का सहूलियत कोन्हे, छितूं बि असां पाण ठाराए वेठा आहियूं। ही रुगो ईंदा आहिनि भाउ पट रेलवे आहे, उथो पट रेलवे आहे, खाली करियो पट रेलवे आहे। अच्छा घणे टाइम में तव्हां बचंदा? हिननि जो को टाइम कोन्हे, जॾहिं हिननि वटि पैसा खुटंदा आहिनि नी पुॼी ईंदा आहिनि। 3 महीने में अचनि, 6 महीने में अचनि, साल में अचनि, पर ईंदा लाज़मी आहिनि। पैसा घणे फिगर घणो वठनि? उहो बस जेको ॾियो पोइ वठी खणी वेंदा आहिनि। लाज़मी कोन्हे 10 ॾियो 5 ॾियो 1000 ॾींनि 500 ॾींनि, बस भले 500 ॾेई छॾे फी घर, वठी ऐं हलिया वेंदा। बस ख़र्ची निकिरियो वञे। हाणे एतिरा घर आहिनि, ग़रीब माण्हू सभु को डप में ॾिए थो, ख़ाली न कराइनि। गाॾी बंदि पई आहे, गाॾी बंदि पई आहे, हेॾा खॾा आहिनि, गोॾे हेॾे हिते पाणी बीहे थो। तव्हां अची हालतूं उन टाइम ते ॾिसो न कहिड़ी हालत हूंदी आहे। असीं हुतां मोटरूं खणियो अचूं, उहो ठहियो, पर असांखे ड्यूटियूं त ॾिना, बाबा जी जॻह ते ॾाॾे जी जॻह ते ड्यूटी ॾिना आहिनि, पोइ खणी असीं किथे वञी ॿिए हंधि जॻह वठूं। असांजी त पैदाइश ई हिननि घरनि जी आहे। हाणे ही ॾिसो अच्छा अची असांखे पिया आहिनि हिते, नंढा थी वॾा हिते थिया आहियूं। इहा बि सरकारी मिली आहे, इहा वॾी मिंथनि सां असां माना हिननि खे चयो भाउ महिरबानी करियो, महिरबानी करियो, न त घस हिते कोन, बीमारी सिमारी जनाज़ो हर शइ हिन पाणी मां मटींदा हुआसीं। पोइ मिंतू करे 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 इहो मसे रोड मिलियो आहे, त वरी ही बीठा आहिनि। अच्छा वोटर लिस्ट में तव्हां नालो आहे? हा वोट ॾींदा आहियूं, सभिनि जा आहिनि। हा वोट ॾींदा आहियूं, रिहाइशी आहियूं, चवां पियो पैदाइशी हिननि घरनि जी आहे भाईजान। असीं नंढा थी वॾा हिते सभु ॿार, मूंखां बि वॾा भाउ आहिनि, उहे बि हिते, उन्हनि जा ॿार हर माण्हू हिते माना असांखे सुञाणे, पर उहो बि लिहाज़ नथा कनि त भाई रेलवे जो माण्हू आहे छा। न बाबा मथे वञी ॻाल्हायो, न भाउ पोइ ड्यूटी ॾियो, ड्यूटी ॾियो, असीं कहीं किथे किराए ते वेही रहंदासीं, नौकिरी ॾियो न। जेको असांजी वाले साहिब जी जॻह आहे, ॾाॾे जी जॻह आहे, सन कोटा केॾां वई, उहा सन कोटा जेका चवनि था उहा वई केॾां, उन जॻह हींअर तगारी मज़ूरी पिया करियूं, तगारी मज़ूरी कंदो आहियूं, उन सां पंहिंजो पेट पारींदा आहियूं। जे 7000 10,000 रुपया किरायो आहे, जे असीं ही हितां कढंदा त असीं किथां भरींदासीं मज़ूरी मां। हा 500-1000 रुपये मां 4 ॿार आहिनि मुंहिंजा, ईअं सभिनि भाइरनि जा ॿार आहिनि नंढड़ा नंढड़ा। ही त चवंदा बसि हितां ख़ाली करे निकिरियो, हली मसवाड़ पुछा करियो, 10,000 रुपया ज़ुल्म त असां सां थियो आहे न, कंहिंखे ड्यूटी मिली न छा। असांजा वॾड़ा हिन रेलवे में मरी विया हलिया, वरी चवंदा तव्हां हेतिरे टाइम खां वेठा जो आहियो, उहो बि किरायो तव्हां ते लॻंदो, तव्हां हेतिरे टाइम खां। त बाबा ड्यूटियूं बि त कयूं असांजे वॾनि, मुंहिंजे ॾाॾे ड्यूटी कई उहो हिते मरी वियो, मुंहिंजे वाले साहब ड्यूटी कई उहो रेलवे में हो, मुंहिंजी फुफी जो घर वारो उहो रेलवे में हो, मुंहिंजो चाचो ॿियो उहो रेलवे में। हाणे घणा माण्हू, 4 माण्हू असांजा रेलवे में हुआ। हाणे उन जॻह ते हिकिड़े माण्हू खे बि ड्यूटी कोन्हे मिली, तव्हां पाण ॿुधायो, हिकिड़े माण्हू खे। चलो नौकिरी मिली वञे, असीं छॾे हलिया वञूं, भला को हिकिड़े खे त मिले, पोइ असीं किराए जो करे वठंदासीं। हाणे तगारी मज़ूरी मां पेट पारियूं, ॿारनि खे दवा दारूं वठी ॾियूं या हिननि खे पैसा ॾियूं।